बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। कहिड़ा हाल आहिनि? उमेद आहे सभु दोस्त ठीकु ठाक हूंदा। त वीडियो ते हलण खां पहिरीं तव्हां दोस्तनि खे हिकु नंढी गुज़ारिश आहे, असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो जीअं पाण ई तारीख़ी ॻाल्हि ॿोल जारी रखी सघूं। त अॼु पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं रूपा राणी ते। त रूपा राणी केरु हुई ऐं कीअं हिन सां भूंगल बादशाह शादी कई। असल में जंहिं जाइ ते हींअर रूपा माड़ी मौजूदु आहे, पुराणे दौर में हिते कौनर या कौंसर नाले हिकु शहर आबाद हो। सिंधी काफ़ी किताबनि में जेको आहे सो हिन शहर जो नालो पुराणो कौनर लिखियो वियो आहे। कुझु किताब में हिनखे कौंसर बि चवंदा आहिनि। मक़ामी ज़बान में हिनखे कौंसर नाले शहर चवंदा आहिनि। त हिन कौंसर नाले शहर में हिकु गुजर सरदार रहंदो हो। त उन जे घर में जनम वठंदड़ रूपा राणी जॾहिं सूमरो भूंगल बादशाह पंहिंजो तख़्त विगाकोट छॾे रूपा जी ऋण में जॾहिं हू शिकार जे लाइ आयो त हुन खां पहिरीं हुनजी नज़र रूपा राणी ते पई। ईअं सिलसिलो हिननि जो वधंदो रहियो ऐं भूंगल बादशाह विगाकोट खे छॾे अची हिते पंहिंजी जेको आहे सो सिंधी गादी जो हंधि रूपा माड़ी खे बनायो। हिते हिन रूपा माड़ी ठाराई जेका अॼु बि रूपा माड़ी जे नाले सां मशहूरु आहे। त उहा रूपा माड़ी भूंगल बादशाह रूपा जे नाले सां ठाराई। इहे जेको आहे सो सिंध जो पहिरियों बादशाह हो जंहिं ज़ात पात खे न ॾिसंदे रूपा राणी सां शादी कई। जॾहिं रूपा राणी सां हिन जी शादी थी त विगाकोट खे छॾे अची रूपा माड़ी जन पंहिंजे गादी जो हंधि बनायो। हुन ते रूपा माड़ी नालो मशहूरु थियो। हिते तमामु घणी जेका सा फ़ौज कशी थी ऐं ॿाहिरीं फ़ौज हमलावर अलादीन खिलजी जी फ़ौज जीअं अची हिते हमिलो कयो त हीअ रूपा माड़ी फिटी वई। हुनजो शहर जो वजूद ख़तमु थी वियो। त रूपा राणी जॾहिं हिन सां शादी कई त हुन मां बागुल बाई ऐं जेको आहे सो चनेसर नाले हिकु पुट जो जेको आहे सो जनम थियो। यानी दोदो जेको आहे सो भूंगल बादशाह जी जेका ॾाढे पोटी आहे ज़ाल उन मां थियो ऐं रूपा में जेके थिया सो बागुल बाई ऐं चनेसर। त जॾहिं हिते फ़ौज थी त सूरमो दोदो विढ़ंदे मारिजी वियो ऐं जॾहिं उन जे लाश खे ॾिसी त चनेसर बि जेको आहे घर में अची वियो त उन अलादीन खिलजी खे मारे विधो ऐं हिन जी फ़ौज जेको आहे सो सूमरियुनि जो तमामु घणो पीछो कयो ऐं उहे सूमरियूं साम थी जेके आहिनि से ऋण में अबड़े समय वठी वञी साम थी रहियूं। त अबड़ो सूमरो बि विढ़ंदे विढ़ंदे जेको आहे सो अबड़ो सूमरो न अबड़ो जेको आहे सो समूह त विढ़ंदे विढ़ंदे उते शहीद थी वियो। त ईअं ई माना हीअ रूपा माड़ी जेका फिटी वई ऐं पोइ सिंधी गादी जो हंधि जेको आहे सो पोयां वरी सुम्हण खां पोयां समा आया। समा त वरी पंहिंजी गादी हंधि चेंज कयो। उहे सचे की गादी हंधि बणायो। नवां हिकु शहर आबाद कया जंहिंमें सामूही ऐं समागढ़ शामिल आहिनि। जीअं ईअं उन्हनि समन जो दौरु आयो त हीअ रूपा माड़ी फिटी वई। बहरहाल जॾहिं दोदो सूमरो शहीद थियो त उन खां पोयां बि रूपा माड़ी ते ताराबाई ऐं उन पुटु संघार हुकूमत कई। उन सूमरनि जो दौरु जेको आहे सो वॾो आहे ऐं शहीद तौर ते सूमरे जी शहादत खां पोइ बि रूपा माड़ी सिंध जो जेको सो तख़्तगाह रहियो। लेकिन पोइ जेको आहे सो जॾहिं समा ख़ानदान सिंध ते हुकूमत कई त पोइ उन्हनि वरी जेको आहे सो सिंधी गादी हंधि चेंज करे हुन पंहिंजा नवां शहर ठाहिया। विगाकोट उमरकोट ऐं रूपा माड़ी ऐं थरी आहे शहर। ईअं सिंधी काफ़ी शहर जेको आहे सूमरनि जे दौर में जेको आहे सो गादी जा हंधि थींदा रहंदा। तो सॉरी जेको आहे सो गादी जा हंधि हुआ ऐं हीअ बि रूपा माड़ी जेको आहे सो हीअ बि गादी जो हंधि। त वीडियो खे हिते एंड कंदासीं। त हींअर तव्हां ॾिसंदो असांजी वीडियो ज़रूरु पसंदि आयो हूंदो। असांजे यूट्यूब चैनल खे जेको आहे सो वधीक सब्सक्राइब कयो। लॻे जेको आहे सो अधु महीनो असांखे थी वियो आहे ठाहियूं तारीख़ मिलंदासीं वीडियोनि ते कमु कंदे, पर अञा ताईं हिकिड़ो सब्सक्राइबर न आहे थियो। उमेद आहे तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे त असांजे हिन जेको सो यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो। सो
हिन वीडियो में तव्हांखे वठंदासीं इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।